हर मौसम कुदरत जे तरफ़ां इंसान तोड़े दुनिया में रहंदड़ हर साह वारी शइ लाइ फ़ाइदेमंद हूंदी आहे। हर मौसम जो मज़ो पंहिंजो हूंदो आहे। सियारे जी मौसम जी त ॻाल्हि ई छा कजे। सियारे जी मौसम में जॾहिं उतर जूं सर्द हवाऊं लॻंदियूं आहिनि तॾहिं महबूबनि जूं यादूं दिलनि खे बरक़रार कंदियूं आहिनि। तॾहिं सिंध जे सिरमौर शाइर लतीफ़ सरकार फरमायो आहे त हेठि जर मथे मञर कंधी कमल टिड़नि अची वञे विच में तमाची जी साव लॻे उतर वाव किंजर हिंदोरो ॾिए। सियारे जूं सर्द ऐं ॾिघियूं रातियूं ऐं महबूबनि जूं यादूं या पंहिंजनि सां कुर्ब कचहरनि जो छा ज़िक्र कजे। मतिलबु त सियारे जी मौसम में हर शइ थधी थी वेंदी आहे। अहिड़ी तरह घोटकी ज़िले में बि हर शइ सां गॾु कानून बि तमामु थधो थी वियो आहे, जेको का बि गर्मा गर्मी नथो ॾेखारे। घोटकी ज़िले में बदमनी उरूज ते पहुची वई आहे। रोडनि रस्तनि ऐं घरनि मां राति जो चौपाई माल जी चोरी करणु ऐं हाणे त ॾींहुं ॾिठे जो घरनि मां चोरी जे वारदातनि जा वाक़िया पेश अचण बि मामूल बणियल आहिनि। जॾहिं त उन खां अलावा मंशात फिरोश बेलगाम थी करे सरेआम मंशात विकिरो करे रहिया आहिनि, जिन ते का बि रोक टोक नाहे। गुटको, मेनपुड़ी, कचो शराब, चर्स, आफ़ीम ऐं ॿियनि नशियावर शयुनि जो विकिरो उरूज ते आहे। मंशात खोरनि कानून खे बाज़ारी शइ सम्झी ख़रीद करे वरितो आहे। मंशात खोर हफ़्तेवार ऐं माहाना मंथली ॾेई मंशात फ़रोख़्त कनि था, जंहिंजे ख़िलाफ़ु ज़िले जा बाशहूर शहरी सरापा एहतजाज बणियल आहिनि। ॼाणायल नशियावर शयुनि जे इस्तेमाल सां केतिरा ई जानी नुक़सान थिया आहिनि। वात जो कैंसर, दिलि, गुर्दनि ऐं मादे जी बीमारियुनि समेत ॿिया बि मोज़ी मर्ज़ जनम वठनि था। हिन मौतमार वबाई मर्ज़ खां ख़ुदारा असांजे नस्ल खे बचायो वञे। मंशात जो कारोबार कंदे इंसानी जानियुनि खे नुक़सान ॾींदड़नि खे सख़्तु सज़ाऊं ॾिनियूं वञनि त जीअं हिन मोज़ी मर्ज़ खां निजात मिली सघे। उमर कोराई, मीरपुर, माथुर।